ज़ुल्म खे रोकण जे लाइ फराज़ ऐं लाल खान जो मरण इंतहाई ज़रूरी आहे। चाचा तो मिनट आज चाचा छो भला गोठे में खामोशी लगी पई है। खैर ता है स्कूल बंद है। मास्टर साहब तो के खबर ना है तो एडो छेड़ो पे हले मानुन के मानी पेट में ना है तो के वरी स्कूल जी लगी पई आ। मां तो शहर का तेनो आया केंजो छेड़ो थियो नवाब खान ही लाल खान जो छेड़ो आ। लाल खान ही नवाब खान जे साइनन के नथा मारे सघूं तो पोइ इज्जत सां हिकिड़ो कमु कयो। सब मरी वञो। नवाब खान जी इज्जत तव्हांजी इज्जत सां गॾु सलाहियल आहे। लाल खान वाला तव्हांखे जिते बि नज़र अचनि उन्हनि सां हाणे रिआयत न कयो। उन्हनि सां गोलीअ जी ॿोली ॻाल्हायो। गोलीअ जी ॿोली। हाँ कल खां वठी अलाए केतिरा माण्हू मरी चुका आहिनि। मोटी घर वञ जेड़ो ख़त्म थिए वरी पोइ स्कूल अचिजां। वक्त जे दुश्मनन जहालत जे लोड़े सां असांजी धरतीअ खे वकोड़े छॾियो आहे। हाँ साईं तव्हां सही था चओ। चाचा ही सब कुछ तालीम जे खोट जे करे थियो आहे। काश असां पंहिंजा बच्चा पढ़ायूं हा त अॼु इहो सभु कुझु न थी हा। पर अफ़सोस जो असांजे जहिड़नि असांखे कमज़ोर करे छॾियो आहे। हाँ साईं अलाह ई सम्झाईंदो। बार बुखन ते रियो दागन वन्यो बेवाह थी जन कोईड़ो माण्हू ना है जेको इन्हनि खे समझाए। ये गोलन जे विच में केर विंदो
हर कंहिंखे पंहिंजी जान प्यारी आ। चाची जुल्म त ॾिसो, कानून बि विच में नथो अचे, पर छो? रंधड़ बाहि में पुलिस ट्रपो खाए छा? ॿई धीरियूं पाण में विढ़ण बजाए पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। चाची, जेकॾहिं बाबा खे कुझु थियो त मां यतीम थी वेंदसि, फराज़ खे कुझु थियो त मां बेवाह थी वेंदसि ऐं तव्हां बेसहारा थी वेंदो। कुझु सोचो चाची, कुझु सोचो। सोनू, तू त अजायो थी परेशान थी। भला असांजे तड़पण सां जहिड़ो रुकिजी तो कोन वेंदो। चाची, ॾिसंदे ही छा थी वियो? हेॾो वॾो झगड़ो थी वियो आहे। को बि अहिड़ो इंसान नाहे जेको हिन पत्थर दिलनि खे मेड़ करे। सोनू, इहो त जाबिर खान हुयो जेको कंहिं न कंहिं तरीक़े सां झेड़े खे रोकियो पियो आयो। उहो जीअरो हुजे त हेतिरो झेड़ो कोन थिया। चाची, जेकॾहिं तव्हां हलो था त सही आहे, न त मां पाण थी वञा। तूं केॾांहुं थी वञे सोनू? झेड़े खे ख़त्म करण जे लाइ। ही सोनू,
मुराद 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 मुराद